अचबो तजगीर शेर जो धारे अचबो तजगीर शेर जो धारे अचबो हर बो ऐना पास को मारे अचबो आए जो उठे तो फाड़े अचबो दाद इख्तियार विजेते कौमी अवामी तहरीक जे सरबरा कानूनदान दानिशवर अदीब समझो केस आलमी लेवल पे नंबर मोहतरम अल्लाह लतीफ पल के साथ करके तकालत इख्तियार को हरकार में आ जाओ हरकार में आ जाओ हरकार में आ जाओ हरकार में आ जाओ तेरे चुका जाओ तेरे चुका जाओ तेरे चुका जाओ ओ नारे नारे ओ नारे नारे ओ जिए हरकार में आ जाओ नारे पली कौमी अवामी तहरीक जा कारकुनो अगवानो सिंधियाणी तहरीक जूं भेनरूं SST जा नौजवानों सिंधी नौजवान तहरीक जा नौजवानों ST ST जूं अदड़ियूं कौमी अवामी तहरीक जा मरकजी जनरल सेक्रेटरी अनवर नूहानी साहब मरकजी लीडर्स डॉक्टर अजीज तालपुर साहब गुलजार जुमानी साहब रोशन कंडवानी साहब अशरफ लाखो साहब अल्ताफ तास्कली साहब खान सुमरो साहब शबीर सान साहब मुनवर जतोई साहब अब्बास पठान साहब फरहान लाड़क साहब ॿिया उहे समूरा दोस्त जेके हिते मौजूद आहिनि उन्हनि खे आउं सलाम थो पेश कयां त जॾहिं सॼी सिंध खे हिसायो वियो आहे डिॼारियो वियो आहे दहशत ज़दा कयो वियो आहे त पाणीअ जो मुतालबो कंदो त आर्टिकल लॻंदा कमाद जे अघ जो मुतालबो कंदो त सिंध हुकूमत जा केस दाख़िल थींदा तॾहिं तमाम कौमी अवामी तहरीक जे कारकुननि अॼु हाला खां भिटशाह ताईं ही मुसलसल पंध हली मार्च करे ही हज़ारे भाउरनि ऐं भेनरुनि बुखियो उञो विख विख खणी ही पंध करे ही पैगाम ॾिनो आहे त नथा डिॼूं आर्टिकल जे धमकियुनि खां नथा डिॼूं सिंध हुकूमत जे कूड़नि केसनि खां नथा डिॼूं के वार्निंग खां हज़ारे सालनि खां सिंधुअ जो पाणी असांजो आहे पाणीअ ते पहिरियों हक़ दुनिया जे कानून मूजिब इस्लामी कानून मूजिब आलमी सियासी जमहूरी इखलाकी कानून मूजिब टेल एंड जो हूंदो आहे दरिया जे वहकिरे ते जेको आख़िर में हूंदो आहे जेको पुछड़ीअ में हूंदो आहे हक़ हुन जो हूंदो आहे सिंधुअ जे पाणीअ ते सिंध जा हुकुमरान कंप्रोमाइज़ पिया कनि सिंधियो बयान अचे थो कॾहिं मुराद अली शाह जो कॾहिं बिलावल भुट्टे जो पर तव्हां गौर कयो आहे त जीअं अनवर मजीद जे बचाव लाइ पीपल्स पार्टी जंग थी करे जीअं डॉक्टर आसिम जे तहफ़ुज़ लाइ ज़रदारी बिलावल ऐं मुराद अली शाह मुक़ाबलो था कनि धमकियूं था ॾियनि इहे कॾहिं असांजी भेण बेनज़ीर लाइ ॻाल्हायूं उन जे इंसाफ़ लाइ आऊं असांजी भेण सनम भुट्टो खां सवाल थो पुछां त सनम भुट्टो साहिबा तुझी भेण शहीद कई वई बेनज़ीर तुझी भेण हुई तुझो भाउ शहीद कयो वियो मुर्तज़ा भुट्टो उन्हनि जी वारसीअ लाइ तूं सिंध छो न आई है
सनम भुट्टो साहिबा, काश तू बेनज़ीर भुट्टो जी शहादत जे हिसाब किताब लाए, शहीद मुर्तज़ा भुट्टे ऐं शाहनवाज़ जे हिसाब किताब लाए तू सिंध अची आ। तू सिंध आई आई आसिफ ज़रदारी जे बचाव लाए, तू सिंध आई आई अनवर मजीद जे बचाव लाए, तू सिंध आई आई डॉक्टर आसिम जे बचाव लाए, हुसैन लवाई जे बचाव लाए, ओमनी ग्रुप जे बचाव लाए। अरे वो मुर्तज़ा जा बच्चा उहे बि तुंहिंजा भाइटिया हुआ, ज़ुल्फ़कार बि तुंहिंजो भाइटियो आहे, फातिमा बि तुंहिंजी भाइटी आहे, ससुई बि तुंहिंजी भाइटी आहे। उन्हनि भाइटियुनि ॿिनि तुंहिंजे शहीद भाउरनि जे बचड़नि फातिमा ऐं ससुईअ लाइ ऐं पंहिंजे भाइटे ज़ुल्फ़कार जे मथे ते हथ रखण लाइ त कॾहिं पाकिस्तान मोटी अची आ, पुफी हुई, कॾहिं उन्हनि जी वारसी करी आ। अरे बिलावल साहब अनवर मजीद लाइ जंग लड़ी थो, कॾहिं असांजे भाउ शहीद बशीर खान कुरैशी लाइ आवाज़ बुलंद करी आ, कॾहिं असांजे भाउ ख़ालिद महमूद सूमरे लाइ तुंहिंजे ज़िले जो आवाज़ बुलंद करी आ, कॾहिं सिंधियुनि जी क़ौमी गैरत जी अलामत ग़ज़ाला बतूल सिद्दीकी जे घर ते वञी आ, उन जे बचड़नि ते मथे ते हथ रखी आ त ग़ज़ाला तो बिटे निज़ाम जे ख़िलाफ़, नवाज़ कंडरानी तो दहशतगर्दी जे ख़िलाफ़, आशिक जुनेजा तो सिंध जे तइलीम जी हिफ़ाज़त लाइ, मुमताज़ निज़ामानी ऐं हकीम हाले पोटा तो सिंध जे पाणी जे तहफ़्फ़ुज़ लाइ पंध हलंदे जानियूं ॾिनियूं, उन्हनि जे लाइ असीं आया आहियूं। कॾहिं मुनव्वर सोहरवर्दीअ जे क़ातिलनि खां हिसाब वठो आ, कॾहिं PSF जे सदर नजीब अहमद जे क़ातिलनि खां हिसाब लाइ मैदान में लहो आ, कॾहिं अब्दुल्ला मुराद बलोच जे खूननि खे कानून जे घेरे में आणियो आ, कॾहिं MRD जे शहीदनि जे क़ातिलनि जो घेरो तंग कयो आ। जंग कबी अनवर मजीद लाइ, जमहूरियत जो अज़ीम हीरो दोदे सूमरे ऐं दरिया खान ऐं होशू हेमू ऐं डायर खां पोइ हाणे सिंध में हीरो आहे अनवर मजीद। दोदो सूमरो आहे नओ, दुल्हे दरिया खान अनवर मजीद आहे जेको लठ खणी माण्हुनि खे कुटींदो वठे। ॿियो हीरो आहे डॉक्टर आसिम, ॿियो हीरो आहे रहमान मलिक जेको बेनज़ीर साहब खे तड़पंदे छॾे भॼी वियो। पुछूं त बेनज़ीर साहब कैसी है? खैरियत से अल्हम्दुलिल्लाह घर पहुंच गई है। वो शहीद थी वई, ही जुतियूं छॾे रहमान मलिक भॼी वियो, उहे मदद लाइ लथा आहिनि। सिंधियो ही 2 नंबर टोलो अथव, ही पीपल्स पार्टी जा हुकुमरान तव्हांखे कम सां लॻाईंदा। को मेलो कंदा, मेले में तव्हांखे टोपी अजरक पाराए तव्हांजे पेरनि हेठां ज़मीन खसे वेंदा। अफ्रीकन चयो, हिकिड़े अफ्रीकी चयो जॾहिं पहिरीं क्रिश्चियन जमात असां वटि आई, अफ्रीका जे शीदियुनि जो शहर आहे, चऊं पहिरियां क्रिश्चियन असां वटि आया त असां वटि ज़मीन हुई। अफ्रीकी था चवनि ॾाढा, चवंदा जॾहिं अफ्रीका में अंग्रेज आया तॾहिं असां वटि ज़मीन हुई ऐं अंग्रेज गोरनि जे हथ में बाइबल हो, उन्हनि जो मज़हबी किताब। पोइ असांखे चयो त अखियूं पूरियो, असां अखियूं पूरियूं, चयो अचो इबादत कई। असां अखियूं पूरे इबादत शुरू कई। जॾहिं अखियूं खोलियूंसीं त जेको बाइबल हुननि जे हथनि में हो, तो असांजे हथनि में बाइबल हो ऐं असांजी ज़मीन हू खणी विया। असांखे बाइबल ॾेई असां टपड़ खणी विया। ही तव्हांखे मेला कराए, कॾहिं सकाफती मेलो, कॾहिं सूफ़ी मेलो, कॾहिं होशू जो मेलो, कॾहिं मूमल जो मेलो, कॾहिं ससुईअ जो मेलो। जीअं सिंध वारा जीअं नाच गाना जलसा इहे ज़रूरी आहिनि। असांखे पंहिंजी टोपीअ ते फ़ख्र आहे, पर हीअ जेका अजरक आहे, हीअ अजरक वो चिट्रा गिची में विझी ही टोपी पाए मथे ते, जेको टोपी पाए बीठा आहियो जवान, ही चाचे खे कहिड़ी भली टोपी पियल आहे। चाचा अच त मथे कर, इन चाचे खे एॾी सोणी टोपी पियल आहे। हीअ अजरक असांजे नुहाणी साहब खे पियल आहे। इहा अजरक ज़िमेदारी आहे, ही टोपी ज़िमेदारी आहे। हीअ अजरक टोपी रुगो साल में हिकिड़ो ॾींहुं पाए नचण लाइ कान्हे, साल जा 365 ॾींहं हीअ अजरक टोपी ज़िमेदारी आहे त जंहिंखे इहा अजरक पियल आहे, जंहिंखे इहा टोपी पियल आहे, उहो पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त करे थो या न, उहो पंहिंजे पाणीअ जो दिफ़ा करे थो या न, उहो सिंध जे बाग़ुनि, मारवियुनि, ससुयुनि,
सोहणिन सूरतुन ऐं नूरनि जे गैरतुन उन्हनि जे तननि उन्हनि जे ज़मीनुनि उन्हनि जे फसलनि जो बचाव करे थो या न जे नथो करे ऐं साल में हिकिड़ो ॾींहुं झिमिर पियो पाए इहो त हुकुमरान चाहिनि था त सिंधी साल में हिकिड़ो दफ़ो नचनि ऐं पोइ असीं नंढी ज़मीन ॾेई छॾियूं अनवर मजीद खे कमांड जे आबादगारनि सां कहिड़ो असर कयो अथनि जिन 250 रुपया मण पे घुरियो उन्हनि खे ढोड़ाए 182 जी मजबूर कयो अथनि उहे 182 लाइ सदाऊं पिया हणनि सारनि जा आबादगार तबाह करे छॾियूं कणक जा आबादगार तबाह करे छॾियूं मिर्चनि जा टमाटनि जा फुटनि जा आबादगार तबाह करे छॾियूं सिंधी आबादगार जेको 4 एकड़ वारो लहे करे हलंदो हाणे 50 एकड़ वारो कर्ज़ी आहे इहा आहे 10 साल हुकूमत इन 10 साल हुकूमत करप्शन ज़रिए सिंध के तबाह करे छॾियो आहे ऐं सिंधियुनि खे हू चाहिनि था पीपल्स पार्टी चाहे थी त सिंधी झिमरियूं पिया हणनि तव्हांजे घर में जेको धाड़ो हणणु अचे उहो धाड़ेल छा चाहींदो वो चाहिंदो या तो तभी लठ खणी धाड़ेल सां विड़ो वो चाहिंदो त जेडी महिल धाड़ेल घिड़े ओडी महिल वो जो घर जो भाग्यो हुजे सो गीत वजाए वेठो नचे सिंधियुनि जा मेला सदा लगाईंदा रहंदा धाड़ेल घिड़ी अचे दरिया मां धाड़ेल जी जंप ॾे खाट हणे अंदर अचे अंदर जेको भाग्यो वेठो हुजे जे में पियो छोड़े जे सोन पियो कढे वो वेठो नचे जीअं सिंध वारा जीअं सिंधी टोपी अजरक वारा जीअं नचे पियो धाड़ेल त ख़ुशि थींदो त ख़ुदा करे अञा सॼो ॾींहुं नचनि ऐं सभु टपड़ खणी वञनि तंहिंजे करे तव्हांखे लॻायो अथनि गाना मलाखड़ा डांसूं वाटर कोर्स बंदि थी वियो हुन में झलिया पिया आहियूं पाण कमांद जे अघ में झलिया पिया हुजूं तेसी हुननि सिंध जी गैस ॾेई सिंध जी गैस असांजी हुन ते लोड शेडिंग पई पेट्रोल ॾेई छॾियो पाणी ॾेई छॾियो कोयलो ॾेई छॾियो तालीम तबाह करे छॾियो सिंध जे कंहिं हिकिड़े प्राइमरी स्कूल जो अहिड़ो ॿार कोन्हे जेको प्राइवेट स्कूलनि जे ॿारनि जी अंग्रेजी जो साइंस जो मैथमेटिक्स जो IT जो मुक़ाबलो करे सघे सुभाणे तव्हांखे प्राइवेट नौकरियूं कीअं मिलंदियूं उते त क़ाबिलियत था ॾिसनि सिंधी त अल वक़ बे बदक में झलियो पियो आहे हवा पढ़ अल वक़ बे बदक हू पिया पढ़नि कॉस्मोस हू पिया पढ़नि सोलर एनर्जी हू पिया पढ़नि इंटरनेशनल रिलेशंस हू पिया पढ़नि जोग्राफी हू पिया पढ़नि एंटार्क्टिका हू पिया पढ़नि त कीअं नॉर्थ पोल ऐं साउथ पोल ते कम कीअं थींदा आहिनि हिते पिया पढ़ूं अल वक़ बे बदक बे बोलड़ो हाणे बे बोलड़ो पढ़ी उनखे न का अंग्रेजी ख़बर न का मैथमेटिक्स जी ख़बर अल वक़ बे बदक बे बोलड़ो साबू गांदो दिने बाल चारियो दिने साबू में झलिया पिया आहियूं पाण खे पीपल्स पार्टी रखे थी त पाण साबू ऐं दिने में झलिया पिया हुजूं अंग्रेजी न अचे तंहिंजे करे सिंधियो जेके बिरछा पिया आया आहियो ये हज़ारे माण्हू बीठा आहियो अदा ही कैमरा रुगो मूंखे न ॾेखारियो ही सभु माण्हू मूंसां हथ मथे करे वचन कयो त पंहिंजे ॿारनि खे अंग्रेजी पढ़ाईंदो वाइदो कयो था वाइदो अंग्रेजी पढ़ाईंदो साइंस पढ़ाईंदो जिंदाबाद अंग्रेजी ऐं साइंस का सवाइ गुज़र कोन थो सिंधियो अंग्रेजी ऐं साइंस का सवाइ हिकिड़ा अहिड़ा सिंधी पैदा कया वेंदा जेके ख़ुदकश बमबार थींदा अहिड़ा सिंधी पैदा कया वेंदा जिन खे चयो वेंदो त ही शियो वाजिबुल क़त्ल आहे ही सुन्नी वाजिबुल क़त्ल आहे ही देवबंदी वाजिबुल क़त्ल आहे ही बरेलवी वाजिबुल क़त्ल आहे ही आगा खानी वाजिबुल क़त्ल आहे ही बोरी वाजिबुल क़त्ल आहे हिन हिंदुअ जी धीअ रिंकल ऐं लता ऐं आशा खणी वञो हिन खे शीयनि खे मारे वञो शिकारपुर ऐं जेक बाबा जे इमाम बारगाहुनि में पैगाम ॾिनो वेंदो छाकाणि त हू साइंस पढ़ियल न हूंदा हू अंग्रेजी पढ़ियल न हूंदा हू उर्दू पढ़ियल न हूंदा हुननि खे ख़बर कान हूंदी त सभु मुस्लमान सभु इंसान सभु हिंदू सभु क्रिश्चन सभु यहूदी सभु पारसी सभु सिख सभु भाउर आहियूं अमुन जे लाइ भाउर आहियूं तरक्कीअ लाइ भाउर आहियूं तालीम लाइ भाउर आहियूं असांजा इख़्तिलाफ़ मज़हबी पंहिंजे जाइ ते अरे लोगो हमारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने खुदा फ़ैसिलो कंदो त सही गसत केरु आहे तंहिंजे करे साइंस मैथमेटिक्स अंग्रेजी ज़रदारीअ खां ऐं उनजे सॼे ज़ुल्म सां मुक़ाबिलो करणु चाहियो था उहो मुक़ाबिलो तालीम ज़रिए थींदो उहो अंग्रेज़ीअ ज़रिए थींदो उहो CSS ज़रिए थींदो CSS कयो फौज में भर्ती थियो सेकंड लेफ्टिनेंट थियो आर्मी में वञो नेवी में वञो एयर फोर्स में वञो
जज थियो, सिविल जज थियो, एडिशनल सेशंस जज थियो, प्राइवेट कारपोरेट सेक्टर में वञो, फार्मास्यूटिकल्स में वञो, पीआईए में वञो, रेलवे में वञो, मल्टीनेशनल कंपनी में वञो, वञी कारपोरेट सेक्टर जूं नौकरियूं वठो, स्कॉलरशिप वठो, वञी कॉमनवेल्थ जूं ऐं यूएसएड जूं ऐं आस एड जूं स्कॉलरशिप वठो, पंहिंजे ॿारनि खे मोकिलियो तो मेलबर्न वञनि, हू सिडनी वञनि, हू न्यूयॉर्क वञनि, हू लंडन वञनि, हू एबरडीन वञनि, हू फ्रांस वञनि, हू फ्रैंकफर्ट वञनि, हू ऑकलैंड न्यूज़ीलैंड वञनि, हू मलेशिया दुबई वञनि, हू पढ़नि, उन्हनि खे मोकिलियो तो पढ़नि, हू मुक़ाबिलो कनि, करप्शन जे हिन नांग जो मुक़ाबिलो कनि, ऐं जॾहिं पढ़ंदव सिंधियो जेके बीठा आहियो हिते लतीफ़ साईं के असीं सलाम छो कंदा आहियूं, इन करे तो लतीफ़ पुटो तो ॾे या धीउ तो ॾे या शादियूं कराईंदो न, असांजो वेसा आहे त ही मुर्शिद इन करे आहे जो ही सिंध जे इनकलाब जो सफ़ीर आहे, ही सिंध जे आज़मे जो सफ़ीर आहे, ही सिंध जे अमन जो सफ़ीर आहे। उन लतीफ़ सां गॾु उन वटि आहियूं ताकी साणनि और चाहनि नोताकुन में ॾह ॾह बेरा ॾींहं में पाण मथां खोड़ वियाज हमलोड़ त करम मिलंदई कापड़ी। असीं उन लतीफ़ सां गॾु आहियूं जेको लतीफ़ असांजो रहबर आहे, इनकलाब जो रहबर आहे, चौधारी चढ़ा पुरनि बेलाइन जा सुते संभारनि जो ॿियम कन पड़ाओ वेहण मुंहुं न वड़ाओ सुणो छाए छिजे हियो जंहिंजी छाए ॿुधी असीं रस्तनि ते हलूं था। तंहिंजे करे सिंधियो बुज़ुर्गो भेनरो पढ़ंदा त इमरान खान खे ॿुधाईंदा त ही पाणी तुंहिंजो कोन्हे सिंधियुनि जो। इमरान खान ऐं साकिब निसार साहब सिंध जो पानी असांजो जियापो आहे ऐं इमरान खान साहब अफगानिन ने बंगालिन के सिंध में आबाद करण की साजिश जो सिंध मुकाबलो कदी कौमी अवामी तहरीक सिंधन के अक़लियत में तब्दील थे न दी थी, सिंध की वहदत की हिफाजत कदी जी असां 22 मई ते कई हुई जेॾी महिल मूं ते गोलियूं हलियूं हुयूं, जेॾी महिल मूं ते गोलियूं हलियूं हुयूं, जेॾी महिल 12 मई ते नवाज़ कंडरानी ते गोलियूं हलियूं, जॾहिं 22 मई ते सतार उलड़ ऐं शबीर बुलेदी ते ऐं गज़ाला बतून सिद्दीकी ते गोलियूं हलियूं, उन गोलियुनि जे बरसात में साबित कदम कौमी अवामी तहरीक जे शहीदनि जे रत जो कसम आहे त सिंध जे वहदत जी हिफाज़त कौमी अवामी तहरीक जो हर कारकुन कंदो। तंहिंजे करे जेके हिते आया आहिनि दोस्त उहे हितां मार्च मां वञी बिरशा ते लतीफ़ जे मज़ार ते दुआ घुरनि ऐं दुआ सां गॾु वचन कनि, ॿियनि सां न पर पंहिंजे पाण सां पंहिंजे ज़मीर सां वचन कनि, वाइदो कनि लतीफ़ साईं सां त लतीफ़ साईं मूंखे तोड़ करणु सेखारे, लतीफ़ साईं मूंखे को पीपलो को पीटीआई जो माण्हू को लीगी ख़रीद न करे सघे, ऐं कॾहिं बि अल्लाह ताला जी ज़ात ऐं लतीफ़ साईं मूंखे तौफ़ीक़ ॾे त आउं कॾहिं बि चंद ॾोकड़नि लाइ हिकु ज़रदारी संपे बिहारी जो नारो न हणां, कॾहिं बि चइनि ॾोकड़नि लाइ आउं मियां दे नारे वजण खे नथी वञा, किन ॿिनि ॾोकड़नि ऐं गाॾी ऐं 3 चकनि जे आसरे ते आउं जाग पंजाबी जाग तेरी पगनू लग गया दाग वारी पार्टी जे पोयां नचंदो न घुमां, आउं ज़रदारी जे आॾो दरख़्वास्तूं खणी न बीठो हुजां। इहो लतीफ़ साईं सां वञी वचन कयो त असीं ड्रिल मशीन सां सुराख कंदड़ अल्ताफ़ हुसैन जे दहशतगर्द टोले जे साम्हूं पैर दबाए बीहंदासीं, सिंध की हिफाजत करनासीं। मुझे बताया गया है कि उर्दू बोलने वाले दोस्त मौजूद हैं, मैं उनको बताना चाहता हूँ कि पाकिस्तान हमारा है और ये सिंध हमारा है और आप सबका है, और उसका पानी रोकना सिंध के खिलाफ साजिश है मगर पाकिस्तान के खिलाफ साजिश है। अफगानियों को और बंगालियों को आबाद करना फिर वो मौके पैदा करना है कि कुलभूषण जैसे दूसरे लोग आके फिर वाकयात करें, शाह नूरानी पे और शिकारपुर और जैकबाबाद में धमाके करें। इसलिए उर्दू बोलने वालों, पंजाबी बोलने वालों, पश्तो और बलोची और सराइकी बोलने वालों, हिंद को बोलने वालों, पाकिस्तान और सिंध लाज़िम मलज़ूम हैं। पाकिस्तान
और बलोचिस्तान लाजिम मलजूम है, पाकिस्तान और पंजाब और खैबर पख्तूनख्वा लाजिम मलजूम है। पाकिस्तान एक अम्ब्रेला टर्म है, उसके नीचे, उस तनावर दरख्त के नीचे ये सिंधी थे जिनके मोहम्मद अली जिन्ना ने पाकिस्तान बनाया। वो जीएम सैयद था जिसने करारदाद पेश की। वो रसूल बख्श पलीजो और शेख अयाज और इब्राहिम जोयो और हैदर बख्श जतोई और शेख अयाज जैसे लोग थे जिन्होंने आमरीतों का मुकाबला किया, पाकिस्तान में जमहूरियत की पासबानी की। हम अपने कायद रसूल बख्श पलीजो की मिशन पे चलते हुए, हम जुल्फकार अली भुट्टो की काल कोठरी में इज्जत और वकार के साथ जीने की ख्वाहिश का एहतराम करते हुए, हम जीएम सैयद की इल्म दोस्ती की कदर करते हुए